आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर 5 सालन लाइ चीफ ऑफ डिफेंस फोर्स हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर के चीफ ऑफ डिफेंस फोर्स मुक़रर करण जी समरी सदर हवाले करे छॾी। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर के 5 सालन लाइ चीफ ऑफ डिफेंस फोर्स मुक़रर कयो वेंदो। चीफ ऑफ एयर स्टाफ एयर मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जे मुदे में 2 सालन जी वाद कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवण आहे त वज़ीर आज़म सदर आसिफ अली ज़रदारी जी सिफारिश ते चीफ ऑफ डिफेंस फोर्स मुक़रर कंदो। कानून तहत आर्मी चीफ ही मुल्क जो चीफ ऑफ डिफेंस फोर्स हूंदो। चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जल्द अची वेंदो। कंहिंखे ॻणती न करणु घुरिजे। चीफ ऑफ डिफेंस जी मुक़ररी बाबति को बि मुंझारो न आहे। कानूनी तौर शयूं प्रोसेस में आहिनि। बचाव वारी वज़ारत कुझु शयुनि ते कमु करे रही आहे। फ़ौज जो को बि फ़ाइदो न आहे। सूबनि ऐं वफ़ाक़ विच में वसीलनि जी मुंसिफ़ाणी विच लाइ 6 खां 7 वर्किंग ग्रुप क़ाइमु करण जो फ़ैसिलो। फाटा बाबति अलॻि वर्किंग ग्रुप क़ाइमु कयो वेंदो। FPR तरफ़ां टैक्स उगण जो 5% सूबनि खे ॾियण जी मुख़ालफ़त। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां सूबनि खां ख़र्चनि जा तफ़सील तलब। सिंध सरकार जो इनकार। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास। सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाही KP जे वरी वज़ीर सुहेल आफ़रीदी जी नाणे वारे वज़ीर तौरु शिरकत। सूबनि जी तजवीज़ुनि ते मालियाती मामलनि खे अॻिते वधाइण लाइ वर्किंग ग्रुप क़ाइमु कया वेंदा। जनवरी के पहिरें हफ़्ते में क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास ॿीहर तलब कयो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवण आहे त NFC अवार्ड बाबति अफ़वाहनि ऐं ख़दशनि जो बहितरीन हल शफ़ाफ़ नमूने ॻाल्हियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार सूबनि जो मौक़िफ़ ॿुधण लाइ मौजूदु आहे। उमीद आहे त सूबा बि हिक ॿिए सां हकारी सहकार जे जज़्बे सां अॻिते वधंदा। सूबनि तरफ़ां लाज़मी सरप्लस हासिल करण IMF प्रोग्राम ते अमल यकीनी बणाइण साराह जोॻो अमल आहे। आज मीटिंग बड़े अच्छे माहौल में ये फैसला हुआ है कि कुछ ग्रुप बनेंगे जो कि इसको आगे ले जाएंगे। हमने उन ग्रुप्स के लिए डिस्कशन होगी जो अगले हफ्ते इंशाल्लाह बन जाएंगे। सिंध जे वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास सुठे माहौल में थियो आहे। वर्किंग ग्रुप जोड़े जनवरी महीने में ॿीहर इजलास तलब कयो वेंदो। वर्किंग ग्रुप्स मालियाती मामलनि खे अॻिते वधाइण लाइ किरदारु अदा कंदा। हुकूमत तहरीक इंसाफ बानी के जेल में सियासी सरगर्मियुनि जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवण आहे त PTI बानी खे जेल में मुलाक़ातुनि जी इजाज़त ॾियण जा अख़्तियार पंजाब हुकूमत वटां आहिनि। क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़ जी मुलाक़ात ते पाबंदी हूंदी। ब्लेन गेम ऐं कानून जो पाण में को बि वास्तो नाहे। अता तारड़ जो चवण आहे त अडियाला जेल ॿाहिरां अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी त सख़्त कार्रवाई कई वेंदी। अडियाला जेल जे कैदी खे सियासी सरगर्मी जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान बरतानिया खां आदिल राजा ऐं शहज़ाद अकबर हवाले करण जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी घुर वज़ीर मोहसिन नक़वी सां बरतानवी हाई कमिश्नर जैन मैरियट जी मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन सिक्योरिटी सहकार ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। मोहसिन नक़वी जो चवण आहे त शहज़ाद अकबर ऐं आदिल राजा पाकिस्तान में मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल आहिनि। इज़हार जी आज़ादी जो एतिराम पर फेक न्यूज़ संगीन मसइलो आहे। कंहिं बि रियासत में परढे में वेही बेबुनियाद इल्ज़ामनि ऐं ज़हर ओघ अचण खे बर्दाश्त न कयो वेंदो। मलीर जे लांढी एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन के खौफ़नाक बाहि। 2 फायर फाइटर्स ज़ख़्मी। फायर ब्रिगेड जूं केतिरियूं गाॾी बाहि विसाइण जी कोशिशुनि में मसरूफ़। अख़्तियारनि फैक्ट्री में लॻल बाहि खे 3 दर्जे जी करार ॾेई छॾियो। वरी वज़ीर मुराद अली शाह बाहि जो नोटिस वरितो। वाक़िए जी जाच करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। पाकिस्तान ऐं किर्गिस्तान विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मुफ़ाहमत जे यादाश्तनि ते सहियूं। ॿिन्ही मुल्कनि में वापारी काथो $200 मिलियन ताईं पहुचाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान ऐं किर्गिस्तान में तारीख़ी लाॻापा आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में 15 मुआहिदा ऐं मुफ़ाहमत जे यादाश्तनि ते सहियूं वॾी अॻभराई आहे। किर्गिस्तान जो सदर ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत करण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। किर्गिस्तान जे सदर सादर ज़ापारूफ जो चवण आहे त पाकिस्तान ॾखण एशिया में किर्गिस्तान जो अहम भाईवार आहे। पाकिस्तान ऐं किर्गिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि।
पाकिस्तान तरफ़ां इंसानी बुनियादनि ते गॾियल क़ौमुनि जे कंटेनर्स लाइ तूरखाम ऐं चमन सरहद खोलण जो फ़ैसिलो। वापार वारी वफ़ाक़ी वज़ारत इंसानी हमदर्दी जी बुनियादी तौर में चमन सरहद खोलण लाइ ख़त लिखी छॾियो। ख़त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते गॾियल क़ौमुनि जी कार्गो लाइ सरहद खोली वञे। यूनिसेफ, वर्ल्ड फूड प्रोग्राम ऐं पॉपुलेशन फंड खे मरहलेवार क्लियरेंस ॾिनी वञे। अमरीका में गैर कानूनी हथियार रखने हमले की रिथाबंदी के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार अफ़गान शहरी होने जो इंकशाफ। पढ़ी ऑफिस के तर्जुमान ताहिर इंदिराबी जो चवणु आहे त अमरीकी शहर डिलावर में गिरफ़्तार शख़्स पाकिस्तानी नाहे। इंक्वायरी मूजिब लुकमान खान अफ़गान शहरी आहे। लुकमान खान पनाहगीर तौर पाकिस्तान में कुछ अरसो तरसियो। अफ़गान शहरी ज़िंदगी जो वॾो अरसो अमरीका में गुज़ारियो आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां फोरू के जीरो साड़ण के केस में IG सिंध खां रिपोर्ट तलब। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कहिड़े मुल्क में माण्हुनि खे जीरो साड़ियो वेंदो आहे। SSP ओले खे ज़ाती तौर पेश थी वाक़े जी वज़ाहत करणु घुरिजे। सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह चयो आहे त अदालती फ़ैसिलनि ते अमल कराइण सिंध सरकार जी ज़िम्मेवारी आहे। कुझु फ़ैसिलनि ते हुकूमत अपील कंदी आहे जेको क़ानूनी हक़ आहे। कंहिं खाते तरफ़ां हुकुमनि जे देर करण ते अदालत पुछाणो करे सघे थी। इंतज़ामी मामलनि में कंहिं बि क़िस्म जी सियासी मुदाख़लत नाहे। सिविल अस्पताल मेरान हाईवे ऐं बस टर्मिनल मामले ते अदालत खां रहनुमाई हासिल कई वई आहे। कराची में औरत आज़ादी मार्च जूं 2 औरत अॻवान गिरफ़्तार। पुलिस शीमा करमाणी ऐं ॿियनि औरतुनि खे प्रेस क्लब वञण खां रोके छॾियो। संदसि चवणु आहे त पुलिस बिना कंहिं जवाज़ प्रेस क्लब ॾांहुं वञण खां रोके छॾियो आहे। ॿिनि औरत अॻवाणनि खे गिरफ़्तार करण समेत बद इख़लाक़ी पिणु कई वई आहे। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां ई मार्किंग जा समूरा सॉफ्टवेयर सिंध सरकार जे तालीमी बोर्डनि हवाले ई मार्किंग ऐं डिजिटाइज़िंग मंसूबे जी कराची में इफ़्तिताही तक़रीब। सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू जो चवणु आहे त 9हीं 11हीं जमा जा इम्तिहान ई मार्किंग ज़रिए थी सघंदा। इम्तिहाननि जे शफ़ाफ़ मज़बूत निज़ाम ऐं नतीजा वक़्त ते जारी करण लाइ मार्किंग निज़ाम आंदो पियो वञे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियाड़ो वेझो ईंदे ई हर पासे सक़ाफ़ती सरगर्मियूं। लाड़काणे, बदीन, वाहिर, बुछेरी, गड़ियासीन, सेवण, नएंदेरे, उॾेरे लाल, कढण, थरड़ी मोहब्बत समेत मुख़्तलिफ़ कॉलेजनि ऐं स्कूलनि में तक़रीबूं, सिंधी गीतनि ते रक़्स। टंडेजाम में शागिर्दनि जी सक़ाफ़ती दिहाड़े जे सिलसिले में रैली। बदीनी डोकरी में मच कचहरियूं। मातली में मलाखड़ो। पक्का चांग बरसात भित करण सबबि पीउ ऐं पुट दबजी फोत। ॻोठ मोहम्मद हसन चांग, नईम चांग ऐं संदसि पुट फरमान चांग भित हेठां दबजी तमधणी हवाले कयो। हिकु ॼणो मरणी ॻणतीअ जोगी हालत में नवाब शाह मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 8 ॼणा फोत। घोड़ाबारी में रोड हादसे सबबि उॾेरे ब्रांच में बुॾी वियल 2 ॼणनि जा लाश हथ। कराची में कश्मीर रोड ते टैंकर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार फोत। बांधी भरिसां रोड हादसे में 1 ॼणो फोत, 6 ॼणा ज़ख़्मी। तंगवाणी भरिसां ट्रैक्टर जे टक्कर में नौजवान फोत। सन भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे फोत। PCB तरफ़ां सलमान अली आगा खे T20 जो कप्तान बरक़रार रखण जो फ़ैसिलो। T20 वर्ल्ड कप फ़रवरी 2026 ऐं मार्च महीने में खेॾियो वेंदो।